असां हलूं था शफ़क़त साईं ॾे जी साईं वॾी महिरबानी जी अली हसन साहब। ही सभ खां पहिरियों त मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हांखे मुबारकूं हुजनि त ही नापा जे तरफ़ां असांजे मीरपुर माथेलो में पहिरियों ड्रामो थी रहियो आहे। उहो बि नूर ज़ौर साहब जे कलम सां लिखियलु हिकिड़ो ज़बरदस्त प्ले आहे जेको करंट इशूज़ अॼुकल्ह हलनि था पिया। ही धारनि जे हथां असांजा गबरू नौजवान जेके आहिनि था मारजनि था पिया, उन शइ खे हाईलाइट कयो वियो आहे। जेतिरी जेके थोरियूं ख़बरूं मिलियूं आहिनि असांखे, बाक़ी हाणे परफॉर्म थींदो त उते असां वधीक ॾिसी सघंदासूं। पर इन जा मां एतिरो सिर्फ़ु चवंदुमि त ड्रामनि जो जेको रवाजु पवे थो पर नापा जे तरफ़ां या पंहिंजूं जेके लोकल टीमूं आहिनि, इनशा उन्हनि जे तरफ़ां ही वरी नवाण हिन फील्ड खे वरी मां चवां थो त ज़िंदा करण जे लाइ लोकल आर्टिस्टनि खे ऐं दोस्तनि खे बि घुरिजे त स्टेज खे ज़िंदा कनि, स्टेज खे मोटाइनि त जीअं हिकिड़ो सिख्या जो मरहलो आहे स्टेज इहो सिलसिलो जारी रहे। साईं असल में ही सॼो जुस्तजू जो कमाल आहे, छो त महिनती ख़ुदा जो दोस्त आहे जी। ऐं ही जेका टीम आहे इहा सॼी हार्ड वर्क टीम आहे। हिननि जा काफ़ी जेको आहे सो टेली फिल्मूं आयूं आहिनि ऐं काफ़ी सीरियल्स बि हिननि दोस्तनि कया आहिनि पंहिंजो मुख़्तलिफ़ चैनल्स ते। हिन खां पहिरियों उत्साह ड्रामो हुयो, असां पाण गॾु कमु कयोसीं। ॿिया अहिड़ा जेके ड्रामा आहिनि ऐं स्टेज ड्रामा बि हिते मीरपुर में थींदा रहिया आहिनि, उनमें बि पाण गॾु कमु कयो आहे। ऐं असांजे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे त जेके ही असांजा आर्टिस्ट वॾा आहिनि, अव्हां आहियो, असांखे बि सिखण जो मौक़ो मिले थो। छो जो ही ज़िंदगी जेको आहे हिकु प्लेटफॉर्म आहे, जेतिरो माण्हू सिखे ओतिरो घटि। ज़ाहिर आहे दुनिया आहे बि सिखण जे लाइ, सभु सिखूं था पिया, पर इन बहाने ॾिसो थी केतिरा स्टार असां वटि आयल आहिनि। हिन सां मिलण जो मुलाक़ातुनि जो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे ऐं सॼी टीम खे पेशगी मुबारकूं हुजनि।